प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हां खे भली कार। जीअं त असां पोएं क्लास में पढ़ियो हुयोसीं फेफड़नि ऐं दिलि जे बारे में, हिन क्लास में असां पढ़ंदासीं पठा, हॾा ऐं चमड़ी जे बारे में। जीअं त पठा ऐं हॾा पाण में गॾिजी करे कमु कंदा आहिनि। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हां पंधु कीअं करे सघंदा आहियो ऐं तव्हां कीअं शयुनि खे मथे खणी सघंदा आहियो? इहो सभु कुझु असांजे हॾनि ऐं पठनि जे करे थींदो आहे। प्यारा ॿारो, अचो त पहिरियां हॾनि जे बारे में पढ़ूं था। असांजे जिस्म में कुल 206 हॾा मौजूदु हूंदा आहिनि, जेकी असांजी वाध वेझ सां गॾु वधंदा रहनि था। असांजे जिस्म जा सभई हॾा मिली करे हिकु ढांचो ठाहिनि था, जंहिंखे हॾाऊं ढांचो या हॾाऊं पिंजरो चइबो आहे। हॾाई ढांचे जा 2 मुख्य कम हूंदा आहिनि। हिकु असांजे बदन खे सहारो ॾियणु ऐं ॿियो असांजे उज़वनि जी हिफ़ाज़त करणु। जीअं खोपड़ी असांजे मग़ज़ जी हिफ़ाज़त कंदी आहे ऐं पासीरियूं ऐं छातीअ वारो हॾो असांजे फेफड़नि ऐं दिलि जी हिफ़ाज़त कनि था। हिकु नए ॼावल ॿार में 300 हॾा थियनि था, पर जॾहिं हू बालिग़ थिए थो त कुझु हॾा पाण में मिली करे 206 ताईं पहुचनि था। असांजे पेर में 26 हॾा ऐं असांजे हथ में 27 हॾा थींदा आहिनि। उहा जाइ जिथे 2 हॾा पाण में मिलनि था उनखे संधु चइबो आहे। प्यारा ॿारो, अगरि संध न हुजनि हा त छा थिए हा? इन जो जवाबु आहे त असां चुरी पुरी न सघूं हा। प्यारा ॿारो, अचो त हाणे पठनि जे बारे में ॼाण हासिलु कयूं था। असांजे जिस्म में तक़रीबन 639 मुख़्तलिफ़ साइज़ जा पठा मौजूदु हूंदा आहिनि, जेके हिक ॿिए सां गॾिजी पठनि जो निज़ाम ठाहिनि था। पठा असांजे जिस्म खे सहारो ॾियनि था ऐं असांखे अॻिते पोइते चुरण में मदद कनि था। पठा असांखे सघारो ऐं ताक़तवर बणाइनि था। प्यारा ॿारो, अचो त हाणे चमड़ी जे बारे में पढ़ूं था। चमड़ी असांजे जिस्म जो ॿाहिरों तह हूंदी आहे ऐं इहो असांजे जिस्म जो वॾे में वॾो उज़वो आहे, छो त इहा असांजे सॼे जिस्म खे ढके छॾे थी। चमड़ी जी थोल 2 मिलीमीटर हूंदी आहे। चमड़ी जा केतिरा ई मुख्य कम थींदा आहिनि। मिसाल तौरु असांजे उज़वनि खे ज़ख़्म लॻण खां बचाइणु ऐं जीवड़नि खे असांजे बदन में दाख़िल थियण खां रोकणु, गरमाइश, छोहणु, दबाव ऐं दर्द महसूसु करणु। प्यारा ॿारो, अव्हांखे ख़बर हुजणु खपे त साइंसदान इंसानी जिस्म जा मुख़्तलिफ़ उज़वा तयारु करण जा तजुर्बा करे रहिया आहिनि, जीअं कनु, चमड़ी, दिलि, गुर्दा वग़ैरह। प्यारा ॿारो, असां इंसानी जिस्म जा मुख़्तलिफ़ उज़वा पढ़ी चुका आहियूं ऐं ईंदड़ वीडियो में असां आम बीमारियूं ऐं उन्हनि जा सबब पढ़ंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।